चेयरमैन इमरान खान अंगारे खां ॿीहर लॉन्ग मार्च शुरू करण जो ऐलान करे छॾियो। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इमरान खान चयो त लॉन्ग मार्च वज़ीराबाद खां ई निकिरंदो। रावलपिंडी पहुचण ते मां मार्च जी क़यादत कंदुसि, उतां अॻिते वधण जो फ़ैसिलो कंदासीं। इमरान खान पाण मथां थियल हमले जी जाच लाइ अदालती कमीशन जोड़ण जी आजा कंदे चयो आहे त अदालती कमीशन जोड़ण जी आजा कयां थो। टिनि माण्हुनि जी इस्तीफ़ा ताईं शफ़ाफ़ जाच नथी थी सघे। मर्ज़ीअ मूजिबि FIR दाख़िल कराइण मुंहिंजो हक़ आहे। अॻूणो वज़ीर आज़म हूंदे केस दाख़िल नथो कराए सघां त आम माण्हू खे कीअं इंसाफ़ मिलंदो। ख़बर आहे त अरशद शरीफ़ खे कंहिं क़त्ल कयो। आज़म स्वाती जी मुबैना वीडियो वारे मामले ते सुप्रीम कोर्ट आॾो धरणे जो ऐलान। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खान मर्ज़ी जी FIR दाख़िल करण लाइ पंजाब हुकूमत ते दबाव विझी रहियो आहे। PTI अॻवान कलाकनि जा कलाक कूड़ ते ॿधल प्रेस कॉन्फ्रेंस करे सघनि था त पंहिंजी हुकूमत में 4 ॾींहं गुज़रण बावजूदि FIR कटराए छो नथा सघनि। पंजाब में PTI जी पंहिंजी हुकूमत, पंहिंजी पुलिस ऐं पंहिंजी इंतिज़ामिया आहे। जारी कयल बयान में मरियम औरंगज़ेब चयो त फॉरेन फंड फितनो पंजाब में ताक़तवर जो कानून ऐं कूड़ी FIR कटराइण घुरे थो। हक़ीक़ी आज़ादी ॾियण वारो फॉरेन फंड फितनो 4 ॾींहं गुज़रण बावजूदि FIR कटराए नाहे सघियो। गिरफ्तार होता है, जो मौके से पकड़ा जाता है और मिनटों के अंदर उसका इकबाली बयान वो नशर कर दिया जाता है। क्यों हो रहा है, ये कौन कर रहा है, ये सवाल है। क्या वो भी पंजाब हुकूमत ने किया? लग रहा ये है कि कुछ लोग बेबस दिखाई दे रहे हैं और ये जो बेबसी है ये अब आया होती जा रही है। IG पंजाब की परफॉर्मेंस है, उससे लोग मुतमईन नहीं है। मैं समझता हूँ कि पंजाब हुकूमत को यकीनन पूछना चाहिए और ये उन पर जिम्मेदारी आयद होती है कि ये उसकी बात की तह तक जाए कि वो बेबस है तो किसके हाथों बेबस है। PTI चेयरमैन इमरान खान ते फायरिंग ते हमले जी FIR दाख़िल करण ते डेडलॉक बरक़रार। IG पंजाब राव शाहकार पारां उहिदो छॾण जो फ़ैसिलो। पुलिस जो चवणु आहे त PTI अॻवान ज़ुबैर नियाज़ी जी फरियाद ते केस दाख़िल न कयो वेंदो। देर कई वई त केस रियासत जी फरियाद ते दाख़िल कयो वेंदो। FIR ते तकरार तेज़ थियण बाद IG पंजाब राव शाहकार उहिदे पारां वधीक कम करण खां माज़रत। वफ़ाक़ी हुकूमत खे ख़त लिखी उहिदो छॾण खां आगाह करे छॾियो। PTI सेनेटर आज़म स्वाती जी मुबैना वीडियो लीक थियण वारो मामलो। सेनेट चेयरमैन सादिक संजराणी 14 रुकनी स्पेशल कमेटी क़ाइम करे छॾी। ख़ुसूसी कमेटी मुबैना वीडियो लीक जी हर पासे खां इंक्वायरी करे 1 महीने अंदरि रिपोर्ट सेनेट चेयरमैन खे पेश कंदी। उबावड़ो बरसा रावती जे कचे में धाड़ेलनि जे हमले में शहीद थियल DSP उबावड़ो ऐं 2 SHO समेत 5 अलकारनि जी जनाज़ी नमाज़ अदा कई वई। मीरपुर माथेलो पुलिस लाइन में शहीद अलकारनि जी जनाज़ी नमाज़ में DIG सखर जावेद जिसकानी, SSP तनवीर अहमद तुनियो, रेंजर्स जे ऑफिसरनि ऐं चूंडियल नुमाइंदनि ऐं ॿियनि जी शिरकत। पुलिस मूजिबि 3 मुखियुनि जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन दौरान धाड़ेलनि जे हमले में DSP उबावड़ो अब्दुल मालिक भुट्टो, SHO खिंजो अब्दुल मालिक कमानगर
SHO मीरपुर माथिलो दीन मोहम्मद लगारी, पुलिस एहलकार मोहम्मद सलीम चाचड़ ऐं एहलकार जतोई पितापी धाड़ेलनि जे हमले में शहीद थी विया हुआ। ज़ख़्मी थियल SHO रामती गुलाम अली बिरोही, एहलकार मुमताज अली सुमरो मोहम्मद अली ऐं सिपाही आफताब अहमद सखर अस्पताल मुंतकिल। कुछ दिन पहले उबाड़ो से जो है वो 3 बंदे जो है उठाए गए थे। पुलिस ने इस सिलसिले में ऑपरेशन किया था। ये पुलिस ने ऑपरेशन बिल्कुल प्लान किया था, लेकिन जाहिर सी बात है कि जो हमारा वेपन है वो पुलिस के खिलाफ जो इस्तेमाल हुआ है वो रॉकेट लॉन्चर से इस्तेमाल हुए हैं और 20 से 25 रॉकेट लॉन्चर इस्तेमाल हुए हैं। डाकू ने जिस किस्म की स्टेट विद इन द स्टेट कायम की है, इसके खिलाफ हमें कुर्बानियां देनी पड़ेंगी। जब तक हम अपनी ब्लड कुर्बानियां नहीं देंगे तब तक ये जो क्रिमिनल का राज है, जो डाकू राज है, ये खत्म नहीं होगा। आप यकीन रखें कि हमने उन डाकुओं के खिलाफ जो जिहाद है वो हमारा जो आखिरी पुलिस का जवान है उस वक्त तक हम इंशाल्लाह कायम रखेंगे। और जब तक ये डाकू तमाम खत्म नहीं होता है, डाकू कल्चर खासतौर पे इन इलाकों में, तब तक पुलिस चैन के साथ नहीं बैठेगी। हम मजीद कुर्बानियां देंगे। आप SSP घोटकी तनवीर रहमतुनी ने चयो आहे त धाड़ेलनि पुलिस ते हमले में 25 रॉकेट लॉन्चर इस्तेमाल कया। पुलिस टिन मुखियुनि जी बाज़ियाबी लाइ प्लांटेड ऑपरेशन कयो, पर धाड़ेलनि वटि जदीद हथियार आहिनि। पुलिस खे बि जदीद हथियारनि जी ज़रूरत आहे। धाड़ेलनि रियासत अंदरि रियासत कायम कई आहे। धाड़े राज जे खात्मे लाइ असांखे कुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं। मीरपुर माथिलो में शहीद ऑफिसरनि ऐं एहलकारनि जी जनाज़ी नमाज़ खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे SSP तनवीर तुनी चयो त धाड़ेलनि खिलाफ़ ऑपरेशन लाइ ज़रूरत पई त फ़ौज जी मदद वरिती वेंदी। फ़ौज असांजो इदारो आहे। पुलिस ते हमले बाद जवाननि जा हौसला कमज़ोर न थींदा। आख़िरी धाड़ेल जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी घोटकी में पुलिस कैंप ते धाड़ेलनि जे हमले जी मज़म्मत। पुलिस एहलकारनि जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार। ज़ख़्मी थियल SHO गुलाम अली बिरोही ऐं ॿियनि जी तकड़ी सिहतयाबी लाइ बि दुआ। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शहीदनि जे वारसनि सां ॾुख में बराबर जो शरीक आहियां। अवाम जी जान तोड़े माल जी हिफ़ाज़त ऐं अमन अमान जो क़याम सिंध पुलिस जी ज़िम्मेवारी आहे। यकीन आहे त वारदात में मुलविस जवाबदार जल्द पंहिंजे अंजाम ते पहुचंदा। वॾे वज़ीर मुरादिल शाह घोटकी में धाड़ेलनि जे हमले में पुलिस एहलकारनि जी शहादत जो नोटिस वरितो। IG पुलिस खां रिपोर्ट तलब करे वरिती। धाड़ेलनि खिलाफ़ भरपूर ऑपरेशन जी बि हिदायत। वॾे वज़ीर चयो आहे त वाक़ियो कीअं पेश आयो उन बाबति तफ़सीली रिपोर्ट ॾिनी वञे। पुलिस एहलकारनि खे शहीद कंदड़ ॾोहारियुनि खे हर सूरत में जेल में ॾिसणु चाहियां थो। पीपल्स पार्टी कराची जे अवाम सां कयल हिकु ॿियो वाइदो पाड़े छॾियो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून पारां दुनिया जी जदीद तरीन इलेक्ट्रॉनिक बसिस कराची में हलाइण जो ऐलान। ट्वीट कंदे शर्जील इनाम मेमून चयो आहे त ट्रांसपोर्ट खातो कराची में नई बस सर्विस शुरू करण वञी रहियो आहे। ही पाकिस्तान जूं पहिरियूं इलेक्ट्रिक गाॾियूं आहिनि जेके मुकमिल तौर ते माहौल दोस्त आहिनि। सुभाणे खां कराची में इलेक्ट्रॉनिक बस जी टेस्ट ड्राइव कई वेंदी। T20 वर्ल्ड कप जे वॾे दंगल में पाकिस्तान बांग्लादेश के 5 विकेट्स तां शिकस्त ॾेई सेमीफाइनल में पहुची वियो। ग्रीन शर्ट्स बांग्लादेश पारां ॾिनल 128 रन्स जो हदफ़ 19 ओवर में 5 विकेट्स जे नुक़सान ते पूरो कयो। मोहम्मद रिज़वान 32, मोहम्मद हारिस 31, कप्तान बाबर आज़म 25 रन्स ठाहे आउट थिया। शान मसूद 24 रन्स ठाहे नॉट आउट रहियो। 4 विकेटूं वठंदड़ फास्ट बॉलर शाहीन शाह अफरीदी खे मैन ऑफ द मैच करार ॾिनो वियो। क़ौमी टीम जो सेमीफाइनल में 9 तारीख़ अरबा ॾियारे न्यूज़ीलैंड सां मुक़ाबिलो थींदो। ॿियो सेमीफाइनल 10 तारीख़ ते भारत ऐं इंग्लैंड विच में खेॾियो वेंदो। मलीर में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान मारियल नौजवान जी सुञाणप रखण वासी ख़ालिद खरोस तौर थी वई। नौजवान जे मामे मुख़्तार खरोस जो चवणु आहे त संदसि भाणेजो ख़ालिद खरोस कराची में रिक्शा हलाईंदो हो। पुलिस खेसि जड़तू मुक़ाबिलो ॼाणाए मारियो आहे। इंसाफ़ कयो वञे। मटियारी जो रहवासी पाक फौज जो जवान मंठार मला दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहीद।
शहीद फौजी जवान मंठार मला मटियारी लॻो शाहपुर दुरपुर जो रहवासी हो। सिंध में बोर्ड खां पोइ पकड़ियल बीमारियुनि जा अञा जारी, वधीक ॿारड़ा फौत। मलीर जे नार्दरन बाईपास ते क़ाइम टेंट सिटी में 2 सालनि जो ॿारड़ो फौती वियो। दड़ो वेझो ॻोठ बचूमाछी में 7 वरनि जी ॿारड़ी गैस स्टोव खे दम ॾिनो। नवाबशाह में सीपैक प्रोजेक्ट ते ड्यूटी न कंदड़ 6 पुलिस एहलकार बरतरफ़। एसएसपी शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद मक्सी ड्यूटी न कंदड़नि एहलकारनि खे बरतरफ़ कयो। बरतरफ़ थियल एहलकारनि में मज़हर ज़रदारी, ख़ालिद परवेज़ अब्बासी, गुलाम बाक़िर वसवाणो, नवीद चौहान, इरफान डायरी ऐं अब्दुल हफ़ीज़ आलमानी शामिल। कोडे जी भरिसां नेशनल हाईवे ते ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 1 ॼणो फौत, 1 ज़ख़्मी। रोड हादसे में नौजवान अली शहर गोपांग थॾे ते फौती वियो। ज़ख़्मी थियल अयाज़ लाशारी अस्पताल मुंतक़िल। खैरपुर भरिसां क़ौमी शाहराह ते टालर जो मोटरसाइकिल खे टक्कर, 1 ॼणो फौत, 2 ज़ख़्मी। हादसे में मोटरसाइकिल सवार नौजवान सफदर अली अब्बासी थॾे ते फौती वियो। असगर मेतलो ऐं अब्दुल लतीफ़ हुलियो सख़्त ज़ख़्मी थी पिया, अस्पताल मुंतक़िल। T20 वर्ल्ड कप में भारत ज़िम्बाब्वे खे मैच खटण लाइ 187 रन्स जो हदफ ॾेई छॾियो। भारत पारां सूर्या कुमार यादव 61 रन्स जी शानदार इनिंग खेॾी। उन खां अॻु खेॾी वियल मैच में नीदरलैंड जी टीम ॾखण अफ्रीका खे शिकस्त ॾेई सेमीफाइनल जी डोड़ खां ॿाहिरि करे छॾियो। नीदरलैंड पारां ॾिनल 159 रन्स जे हदफ जे ताक़ुब में अफ्रीकी टीम 8 विकेट्स जे नुक़सान ते 145 रन्स ठाहे सघी।